नाज़रीन, सिंध काबीना परडे में रहंदड़ पाकिस्तान लाइ डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ऐं लाड़काणे में सब्जी मंडी कायम करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। सूबाई काबीना परडे में रहंदड़ पाकिस्तान लाइ प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आसान बणाइण लाइ सिंध रजिस्ट्रेशन एक्ट 1908 में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। सूबाई काबीना लाड़काणे में 4 अरब 30 करोड़ रुपयनि जी लागत सां सब्जी ऐं फ्रूट मार्केट कायम करण की भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सब्जी ऐं फ्रूट मार्केट चौदीवारी के अंदर हूंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। सिंध काबीना परडे में रहंदड़ पाकिस्तान लाइ डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ऐं लाड़काणे में सब्जी मंडी कायम करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। सूबाई काबीना परडे में रहंदड़ पाकिस्तान लाइ प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आसान बणाइण लाइ सिंध रजिस्ट्रेशन एक्ट 1908 में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। सूबाई काबीना लाड़काणे में 4 अरब 30 करोड़ रुपयनि जी लागत सां सब्जी ऐं फ्रूट मार्केट कायम करण की भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सब्जी ऐं फ्रूट मार्केट चौदीवारी जे अंदर हूंदी।